भारतीय अदाकार नसीरुद्दीन शाह ऐं इरफान खान वेझा दोस्त हुआ। दोस्ती सां गॾोगॾु ॿिन्ही विच में अदाकारी जो बि रिश्तो हो जेको खेनि हिक ॿिए सां ॻंढियल रखंदो हो। 2020 में इरफान खान जे मौत केतिरनि ई माण्हुनि खे ॾुखारो करे छॾियो हो। नसीरुद्दीन शाह ऐं इरफान खान जी दोस्ती काफ़ी मज़बूत हुई, जंहिं साबित कयो त इहे ॿई दोस्त हर ॾुखे वक़्त में सुठा दोस्त रहिया। इरफान खान जे मौत खां हिकु साल पोइ 2021 में नसीरुद्दीन शाह हिक अहिड़े वाक़े जो ज़िक्र कयो जंहिं सभिनी खे उदास करे छॾियो हो। पंहिंजे इंटरव्यू में नसीरुद्दीन शाह चयो हो त इरफान खान खे संदसि मौत जी ख़बर 2 साल अॻु पइजी वई हुई। खेसि ख़बर हुई त वक़्तु वेझो अची रहियो आहे। जॾहिं हू लंडन जी हिक अस्पताल में इलाज हेठि हो त मां हुन सां फ़ोन ते केतिरा ई भेरा ॻाल्हायो हो। उहो वक़्तु मुनफ़रिद हो छाकाणि त इरफान हिन बीमारी सां विढ़ण लाइ जेका मज़बूती ॾेखारी हुई उहा बेमिसाल आहे। नसीरुद्दीन शाह उहो वक़्तु यादि करे लुढ़क लाड़े वेठो ऐं चयाईं त इरफान मूंखे ॿुधायो हो त मौत संदसि पुठियां अची रहियो आहे ऐं इहो मौक़ो केतिरनि माण्हुनि खे मिलंदो आहे जिन खे ख़बर पइजी वञे त अव्हां जो वक़्तु केतिरो आहे। इरफान खान अहिड़ी रीति मौत जी आजियां करे रहियो हो। ज़ाहिर आहे त नेठि उहो वक़्तु अची वियो जॾहिं इरफान खान असां विच में न रहियो। इरफान खान दिमाग़ी कैंसर सबबि 2020 में लाॾाणो करे वियो हो, जॾहिं त आख़िरी वक़्त में पंहिंजी माउ खे यादि कंदो हो। चयो वञे थो त मौत खां अॻु हुन माउ खे ॾिठो हो ऐं संदसि आख़िरी लफ़्ज़ बि इहे हुआ त अमां अची वई आहे, अमां मूंखे वठण आई आहे।